मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अलस्त बिरब्बिकुम जॾहिं कनि पियो कालू बला कलबसी तॾहिं तित चयो तंहिं वेर कयो वचन वेड़ी चंसी। जीअं त तव्हांखे ख़बर आहे त असांजी महिराण हिस्टोरिकल एंड कल्चरल वेलफेयर सोसाइटी जेका 2010 खां वठी हेसी ताईं अलाह जी महिरबानीअ सां ऐं पंहिंजो टंडो आदम वासियुनि जे सहकार सां इन बाशऊर इल्म अदब दोस्तनि जे ताउन सां ये 40 प्रोग्राम थी चुका आहिनि। अॼु 41 प्रोग्राम आहे जंहिंमें 30 मेला आहिनि सकाफ़ती ऐं अदबी मेला। ऐं उन खां पोइ अल्हम्दुलिल्लाह जॾहिं असां इहो कॾहिं न ॾिठो आहे त असांखे केरु सपोर्ट करे थो नथो करे, पर असांजी जेका टीम आहे दोस्तनि जी उहे बसि मैदान ते निकिरी पवंदा। उन जे करे असांखे 100% पक आहे, उमेद आहे त ही बाशऊर असांजी हर जॻह ते सपोर्ट कनि था। ऐं इन सपोर्ट जे हवाले सां ऐं दावा त कोन थो करियां, पर इहो असां हिकिड़ो नंढिड़ो कर्ज़ लाहिण जी कोशिशि कई आहे त पाकिस्तान ठहण खां वठी हींअर जेतिरा बि साल थिया आहिनि हिकिड़ो बि तारीख़ी बाग हेरिटेज लिस्ट में शामिल न थियो, पर हिन फ़क़ीर हिन वक़्तु 42 सांगड़ ज़िले जा बाग हेरिटेज में शामिल कराया आहिनि। ऐं उन खां पोइ 40 सालनि में ब्रह्मणाबाद, उन खां पोइ कुकुबा शहदाद, डीपर गांगरो ऐं उन खां पोइ हाणे सुईकंदर ते कमु शुरू थियण वारो आहे। उन खां पोइ जेके सकाफ़ती मेला, असांजो रीतूं रस्मूं रहणियूं कहिड़ियूं या ई जेके असांजा किरदार आहिनि उन्हनि किरदारनि ते जेके असां प्रोग्राम कया आहिनि, इहो असां ते कर्ज़ आहे, पर उन कर्ज़ लाहिण जी कोशिशि करियूं पिया। ऐं उन में तव्हां इहो सभु दोस्त मूंसां सहकार करियो पिया, इहा तव्हां सभिनि जी वॾी महिरबानी आहे। ऐं दोस्तो जी हाणे ॾिसो, असां अॻे साल बि गुज़िरियल साल बि असां जेको मेलो करणु चाहियो ऐं असां कयो, सुठो थियो, तव्हां सभिनि सहकार कयो। हद खां वधीक रांदियूं, हज़ारनि जा क्राउड हुआ, ढगा घोड़ा बकरियूं या जेके बि हुआ, पर बसि पाण उहा ख़बर त हर माण्हू को सहकार रहियो त इहे अहिड़ा मेला त छा, पर इन खां वधीक असां मेला कंदासीं। ऐं उन खां पोइ अॼु जेको ख़ासि करे असांजे जेके उस्ताद साहिबान आहिनि ऐं जेको इन्हनि सकाफ़ती मेले खे मान ॾिनो आहे, मुंहिंजे सम्झ में असांखे जेकर इहो सहकार रहियो त असांखे कंहिं बि सियासतदान जी भेरो किरो जी ज़रूरत न आहे। अॼु हिते जेके थियनि था तक़रीबन 9 इवेंट सेशन चर्चेबाज़ी जा मुक़ाबला आहिनि। उन खां पोइ शागिर्दनि जा जेको वॾे में वॾो जेको मुक़ाबिलो आहे सो शागिर्दनि जो आहे, उन ज़हनी आज़माइश जो। उन खां पोइ तइलीम हिन में जेको तव्हां उनखे कल्चर खे हथी मिले थी, असांजे हिन ॿारनि में जेको ज़हनी शऊर अचे थो, त उन जे करे असां चऊं था त असां जेको ही प्रोग्राम कया आहिनि इहो जेकॾहिं सहकार रहंदो त असां हमेशह जे लाइ कंदा रहंदासीं। वरी मां सभिनी उस्तादनि साहिबान या जेके बि सियासतदान जा ॿिया जेके बि वेठा आहिनि उन सभिनी जी महिरबानी शुक्रियो।